नाज़रीन ख़बर है घोसपुर वारे इलाइक़े में घोसपुर भरसां कच्छ के ॻोठ अलीबख्श ओगाई में अॼु सुबुह जो ओगाई ऐं तेगाणी बिरादरी के ॿिनि धुरनि में पुराणे तकरार ॿीहर कर खयो, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही धुरनि हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी। फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण सबबि गोदो तेगाणी समेत ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। तेगाणी बिरादरी के माण्हुनि जो चवणु आहे त अलर इन तेगाणी जी ज़मीन तां राति देर सां ओगाई बिरादरी जा हथियारबंद बीको मशीन लाए चोरी करे विया, जंहिंजे पेरे पोयां वञूं पिया त ओगाइनि असां मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें 2 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही धुरनि में 1 साल खां माल जी भेल तां तकरार हलंदड़ हो, उन करे अॼु धुरनि में तकरार ॿीहर साम्हूं आयो आहे। पुलिस मूजिबि वाक़े जी वधीक जांच कयूं पिया। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।